अवसर वाक़िया खां कंदासीं बाड़ूमां जिथे ट्रैक्टर ट्राली ऐं ट्रालर में टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो फौत ऐं 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे बाड़ो वेझो। ट्रैक्टर ट्राली ऐं ट्रालर में टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो हयाती विञाए वेठो आहे जॾहिं त 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था। ग़ुलाम कंबर बुहर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। ग़ुलाम कंबर, कहिड़ा तफ़सील आहिनि? आगाह कजो हादसे बाबति। जी तफ़सील आहिनि ऊपर जो चौक में वटि ट्रैक्टर ट्राली में टक्कर नतीजे में हिकु ॼणो फौत 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। हादसो कोहीड़े धुंध जे सबबु हीउ वाक़ियो पेश आयो। सादकाबाद तरफ़ वेंदड़ ट्रैक्टर ट्राली मथां पोयां धुंध सबबु जेको आहे ट्रांसफर चढ़ी वियो, जंहिंमें हिकु ॼणो फौत थी वियो आहे। हिकु नींगर सुमात 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंमें फौत थी वियल नईम मोची आहे ऐं ज़ख़्मियुनि में बरकत मोची, सिकंदर मलिक, अमजद मोची, अलाउद्दीन चाचर शामिल आहिनि। जॾहिं त ॿिनि ॼणनि जी हालत नाज़ुक हुजण करे रहीमयार ख़ानगी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त अहिड़े वाक़े खां पोइ ट्रालर ड्राइवर फरार थी वियो आहे। ट्रालर खे पुलिस पाणी कागज़ वठी वियो आहे। जी ग़ुलाम कंबर बुहर, तव्हांजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।